अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। को पैसनि जे ज़ोर ते हुकूमत केराइण जी कोशिश करे त क़ौम उन जो मुक़ाबलो कंदी आहे। सियासत में उन लाइ न आयो होस त पटाटनि ऐं टमाटनि जूं क़ीमतूं पुछा कंदो वतां। लीडर कॾहिं बि कंहिं जे साम्हूं न झुकंदो आहे। ॿियनि खे ख़ुशि करण लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान जो हाफ़िज़ाबाद में जलसे खे ख़िताब। पीपुल्स पार्टी वज़ीर आज़म जो नालो ECL में विझण ऐं स्पीकर का इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। पीपुल्स पार्टी अॻवाननि श्री रहमान, फैसल करीम कुंडी ऐं नवीद कमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असद कैसर इस्तीफ़ा ॾे, ॿी सूरत में संदसि ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आंदी वेंदी। वज़ीर आज़म ऐं हुकूमती मेंबरनि जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कया वञनि। श्री रहमान चयो आहे त हुकूमत मुल्क खे जंग जो मैदान बणाए छॾियो आहे। हुकुमरान सियासी जंग हाराए मुल्क खे कंहिं ॿिए पासे वठण वञण चाहिनि था। इमरान खान इक़्तिदार बचाइण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। हिकु वज़ीर चई रहियो आहे त हू आपघाती बमबार बणजण लाइ तयारु आहे। हाणे त IMF गॾु हलण खां इनकार करे छॾियो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर खे न्यूट्रल हुजणु घुर्जे। हुकूमत जे उबती गणप हाणे ख़तमु थियण वारी आहे। फैसल करीम कुंडी चयो आहे त समुंड पार पाकिस्तानियुनि खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिश कई पई वञे। नवीद कमर चयो आहे त स्पीकर खे कंहिं बि वोट रद्द करण को बि इख्तियार न आहे। जमहूरियत तॾहिं हलंदी आहे जॾहिं कानून हुजे। हुकूमत नाकाम थी चुकी, इमरान खान अक्सरियत विञाए वेठो। मामला सनस हथनि खां निकिरी चुका आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान डेरा इस्माइल खान में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान बेनकाब थी वियो आहे। खेसि मख़सूस एजेंडा तहत पाकिस्तान आंदो वियो। PTI जे फूकणे में सुई लॻण जी देर आहे। वज़ीर आज़म जूं जेकी डोक लॻल आहिनि उहे सनस वाइड़ाइप आहिनि। मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। इमरान खान पंहिंजे इक़्तिदारनि जो एतमाद बि विञाए वेठो आहे। असद कैसर साड़लो आहे। PTI जे हक़ में झुकी वियो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त क़ौमी असेंबली जे किरदार ऐं क़ाबिलियत ते तमामु वॾो सवालिया निशान आहे। क़ौमी असेंबली जो स्पीकर ऐवान जो निगहबान हूंदो आहे। वफाकी हुकूमत जो इत्तहादी MQM सां ॿीहर राब्तो। गवर्नर इमरान इस्माइल अॼु राति 8 वॻे MQM जे मर्कज़ बहादुराबाद वेंदो। ज़रियनि मूजिब गवर्नर सिंध MQM अॻवाननि सां बेएतमादी रिथ ऐं ॿियनि मामलनि बाबति ॻाल्हियूं कंदो। इमरान इस्माइल MQM अॻवाननि खे वज़ीर आज़म जो अहम पैगाम बि पहुचाईंदो। मुल्क में जारी सियासी बहरान दौरान चीन के डिप्टी हेड ऑफ मिशन जी चौधरी भाईरन से मुलाकात। चीनी डिप्टी हेड ऑफ मिशन इस्लामाबाद में चौधरी शुजात, परवेज इलाही और मोनिस इलाही से मुलाकात कई। मुलाकात में पाक चीन लागापन और CPEC ते गालियों कई वयूं। चीनी हेड ऑफ मिशन चयो आहे त चीन पाकिस्तान में सियासी और मुआशी इस्तेकाम चाहे थो। मोनिस इलाही चयो आहे त पाकिस्तान चीन से लागापन के कदर की निगाह से दिसे थो।
हुकूमती इत्तेहादिन हुकूमत खान धार थी अपोजिशन जो हिस्सो थियण जा इम्कान वधी विया। मुखालिफ धुर पंजाब जी वॾी वज़ारत लाइ चौधरी परवेज़ इलाही खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। मुस्लिम लीग काफ MQM बलोचिस्तान अवामी पार्टी ऐं GDA पारां बेएतमादी वारी रिथ में अपोजिशन जो साथ ॾियण जा इम्कान वधी विया। ज़रियनि मूजिब चारई पार्टियूं क़ौमी असेंबली जे इजलास लाइ समन वारे ॾींहुं गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ाब्ता तौर ते ऐलान करे छॾी। चौधरी शुजात मुझो भाउ है उन खिलाफ का भी गाल न कंदुसि। चौधरी ज़हूर इलाही ऐं ख्वाजा सफ़दर जा मुंह ते एहसान आहिनि। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त जेको इमरान खान सां गॾु बीहंदो अल्लाह उनखे इज़त ॾींदो। घरू वज़ीर मूजिब असेंबली जे स्पीकर जो फ़ैसिलो कंहिं बि अदालत में चैलेंज थी नथो सघे। स्पीकर क़ौमी असेंबली 15 मार्च खां पोइ इजलास घुराइण जो फ़ैसिलो कंदो। 15 मार्च खां पोइ इमरान खान जी पोज़ीशन वधीक बहितर थी वेंदी। असेंबली सेक्रेटरी स्पीकर के 22 मार्च का अॻु कंहिं बि ॾींहुं इजलास घुराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। क़ौमी असेंबली सेक्रेटरी गुज़िरियल अपोजिशन जे वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ बेएतमादी जी रिथ खे ज़ाब्ते मूजिब करार ॾेई छॾियो। रिथ ऐं रिकॉर्डेशन ते अपोजिशन मेंबरनि जी सही जी तस्दीक जो अमल मुकम्मल थी वियो। कंहिं बि मेंबर जूं सयूं मशकूक या रोल ऑफ साइन जे ख़िलाफ़ ज़ाहिर न थियूं। असेंबली जे कानून साज़ी वारे शोबे समूरा ज़ाब्ता पूरा करण बैदि फाइल स्पीकर के मोकिले छॾी। असेंबली सेक्रेटरी स्पीकर के 22 मार्च का अॻु कंहिं बि ॾींहुं इजलास घुराइण जी तजवीज़ बि ॾेई छॾी। हुकूमत सां गॾु रहिजे या न मुस्लिम लीग काफ अॼु फ़ैसिलो करे छॾींदी। मुस्लिम लीग काफ जो अहम इजलास अॼु रिथियल। परवेज़ इलाही सदारत कंदो। मोनिस इलाही तारिक बशीर चीमा ऐं ॿिया शिरकत कंदा। काफ लीग सरबराह चौधरी शुजात चयो आहे त बेएतमादी जी रिथ जे मामले ते संदसि पार्टियुनि कंहिं बि ॿुॾतर जो शिकार न आहे। अॼु जे इजलास में क़तई फ़ैसिले जो इम्कान आहे। मुखालिफ धुर इत्तेहाद PDM जो इजलास अॼु रिथियल। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान सदारत कंदो। नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। PDM में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। बेएतमादी रिथ जी कामयाबी बाबति अहम सलाह मशवरा कया वेंदा। हिकमत अमली बि तय कई वेंदी। मौलाना फजलुर रहमान हुकूमती इत्तेहादिन ऐं मुलाक़ातनि बाबति PDM खे एतमाद में वठंदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मेहमाननि जी मान में रात जी मानी जो बंदोबस्त कयो। गॾियल मुखालिफ धुर जमायतनि जो अहम इजलास सुभाणे तलब। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे बि शिरकत जी दावत। बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ ऐं मौलाना फजलुर रहमान शरीक थींदा। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। भामिती जो कुटुंब हुकूमत के राइण चाहे थो। न वज़ीर आज़म जो उम्मीदवार जो नाव निशान आहे न ई पंजाब के वॾे वज़ीर जो। सुर समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोजिशन जो मक़सद रुगो केसनि खां छुटकारो आहे। पाकिस्तान जो रुगो हिकु ई लीडर इमरान खान आहे। अपोजिशन वारा समूरा ताश जा पत्ता आहिनि। वफाकी वज़ीर गुलाम सरवर खान आपघाती बमबार थियण जी ख्वाहिश ज़ाहिर करे छॾी। गुलाम सरवर खान चयो आहे त आपघात हराम आहे न त संदसि बमबार बणजण ते दिलि चाहे थी। रावलपिंडी में जलसे खे ख़िताब कंदे गुलाम सरवर खान चयो आहे त संदसि सोच इहा आहे त जिते सॼे मुल्क ऐं दीन जा दुश्मन वेठल हुजनि हू उते आपघाती धमाको करे छॾे ऐं सभिनी खे नेस ताईं नाबूद करे छॾे। पर इस्लाम में आपघात हराम आहे।
मीरपुर खास भरसा रोड हादसे में 3 जना हयाती विञाए वेठा। खिपरो रोड ते मुसाफिर वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में वैन में सवार 1 ऐं 2 मोटरसाइकिल सवार फोत थी विया। इतला ते पुलिस पहुंची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾिया। हैदराबाद ऐं सेठारजा में रोड हादसा 2 जना हयाती विञाए वेठा। हैदराबाद भरसा छलगरी स्टाफ वटि ट्रालर मोटरसाइकिल के टक्कर हयो। मटियारी वासी नौजवान मोहम्मद रमजान थॾे ते दम धणी हवाले कयो। सेठारजा भरसा महरापुर रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर में शान आराई दम धणी हवाले कयो। पाकिस्तान में कोरोना विखे वधिक 3 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़रियल ॾींहं सॼे मुल्क में 35,627 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 609 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शिरह 1.7% रही। सॼे मुल्क में 600 मरीजनि जी हालत नतीजो। कराची में सामूंडी हवाऊं हलण बंद थी वयूं। गर्मी में वाद अची वई। मौसमियात खाते जो चवण आहे त सामूंडी हवाऊं रुकियल आहिनि, जंहिं सबब शहर में अॼु बि गर्मी जी शिदत वधीक रहंदी। कराची में गुज़रियल ॾींहुं वधि खां वधि गर्मी पद 38 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो।